नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में खबर ॾींदा हलूं त सुल्तानपुर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कणक जो बमपर फसल घणे भाङे लही वियो है। मार्केट में पहुचण शुरू थी वियो, पर उन बावजूद कणक जा सरकारी ख़रीदारी मर्कज़ न खुली सघिया आहिनि। सरकारी ख़रीदारी मर्कज़ न खुलण सबबि मुनाफ़िक़ोरनि वापारियुनि पंहिंजे हठ धर्मी क़ाइमु करे छॾी। जेके वापारी मुक़ररु थियल सरकारी अघनि बजाए 1400 खां 1500 रेट ते कणक ख़रीद करे मजबूर मिसकीन हारियुनि ऐं आबादगारनि खे लुटी ऐं फुरी रहिया आहिनि। उन सां गॾु मुनाफ़ाख़ोरनि वापारियुनि पारां मण ते 2 किलो कटौती जो सिलसिलो भी जारी है। अहिड़े हलंदड़ सिलसिले बाद इंतजामिया अॻो निंड में सुतल है, जंहिं सबबि हितां जा आबादगार हारी सख़्त परेशानी जो शिकार बणिजी विया आहिनि। हिन सिलसिले में आबादगारनि हारियुनि मीडिया आॾो एहतजाज कंदे खोराक खाते जे आला इख्तियारनि खां घुर कई है त जल्द सुल्तानपुर में कणक जी खरीदारी मर्कज़ खोलराए आबादगारनि हारियुनि खे रिलीफ मुहैया कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।